अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था फ़कीराबाद खां आशिक़ अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ फ़कीराबाद टाउन में जीडीए जा उम्मीदवार इलेक्शन जे मैदान में लथल। वार्ड नंबर 1 ते मोमिन भट्टी, वार्ड नंबर 2 ते मुनीर सोलंकी, वार्ड नंबर 3 ते काशिफ हयात चांडियो, वार्ड नंबर 4 ते अब्दुल वहाब भट्टी, वार्ड नंबर 5 ते प्यार अली चनो, वार्ड नंबर 6 ते जुल्फ़कार गोपांग, वार्ड नंबर 7 ते मोहम्मद हसन चांडियो, वार्ड नंबर 8 ते हक महमूद चांडियो समेत जीडीए जा उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे वार्ड नंबर 6 काउंसलर जुल्फ़कार अली गोपांग जो चवणु हो त असां हिन भेरे बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिस्सो वरितो आहे। असां आवाम खे अपील था कयूं त पंहिंजी तक़दीर बदिलाइणी आहे त सितारे खे वोट ॾेई कामयाबु कंदा। पीपी हमेशह कूड़ा वाइदा करे अवाम खे सां धोखो कयो आहे। पीपी हिन वक़्तु अमीरनि जी पार्टी आहे, ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। फ़कीराबाद टाउन जो अवाम हाणे पीपी मां बेज़ार थी वियो आहे। इंशाअल्लाह हिन भेरे जीडीए जा सभु उम्मीदवार कामयाबु थींदा। असां टाउन फ़कीराबाद जी आवाम सां हर घड़ी में ॾुख सुख में गॾु रहंदासीं, हितां जी आवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं। पीपल्स पार्टी वारा वरी बिस्मिल्लाह करे वेही रहिया इलेक्शन जो जेको आहे छाजे लाइ इंतज़ारु था रखनि। ऐं ॿिए नंबर में मां ॿुधाईंदो वञा कि कुझु दोस्त चवनि पिया त जीडीए वारनि खे कैंडिडेट ई कोन था मिलनि, ख़बर न आहे अलाए किथां किथां खणी को मुची कोरी इहे वग़ैरह खणी अची जेको आहे बीठा आहिनि। मां उन्हनि दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त बाबा तव्हां जेके दावेदार आहियो कि पीपल्स पार्टी ग़रीब आवाम जी पार्टी आहे, मज़लूमनि जी पार्टी आहे, ग़रीबनि जी पार्टी आहे, सो असांजा मुखालिफ़ उहो पाण इक़रार करे चुका आहिनि त असां अमीरनि जी पार्टी आहे, जागीरदारनि जी पार्टी आहे ऐं वॾेरनि जी पार्टी आहे। हाणे पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी न रही आहे। पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी हुई, जुल्फ़कार अली भुट्टो साहब जी पार्टी आहे। उन में पीपल्स पार्टी ग़रीब आवाम जी पार्टी, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जेकी पार्टी हुई सो उहा ग़रीब आवाम जी पार्टी ही, मोची ऐं कोरी जी पार्टी ही। उनमें जेके बि वफ़ाऊं ऐं सचायूं जेके कारकुन हूंदियूं उन्हनि खे टिकट उन्हनि जे जेको आहे वफ़ा जे ज़रिए मिलंदी। हींअर थी ज़रदारी लीग बणिजी चुकी आहे। हाणे जुल्फ़कार अली भुट्टो या पीपल्स पार्टी जो मंशूर हूंदो रोटी कपिड़ा और मकान, हाणे ज़रदारी लीग जो जेको आहे सो मंशूर थी बचो आहे। आओ खाओ पीओ लुटो तो पुटो, कहिड़े मंशूर ते ॻाल्हाइनि था पिया ऐं छा चवनि था पिया। बाक़ी रही ॻाल्हि इहा कि 9 वार्ड खटी चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांजे 9 वार्डनि ते जेको आहे उम्मीदवार कामयाबु आहिनि। ही भई जन फ़ैसिलो मां या को लीडर या काउंसलर नथो करे सघे, ही हितां जी आवाम फ़ैसिलो कंदी ऐं हितां जी आवाम जंहिंखे बि सिलेक्ट करे ईंदी उहा जेको आहे उहो नुमाइंदो थींदो हितां जो, जेको ग़रीबनि सां गॾु हूंदो, जेको मज़लूमनि सां गॾु हूंदो। उहो हिननि 15 साल भाईजान हुकूमत कई आहे हिते जेको आहे सो टोन कमेटी असांजी फ़कीराबाद में को हिकिड़ो अहिड़ो कमु जेको मक़सदु ॻाल्हि जो सारा लोगो हुजे, आवाम सभु कुझु ॾिसे थी, कंहिंखे चरियो कंदा कंहिंखे लोड़ी। भाईजान पंहिंजी कॉमेंस ते जेकॾहिं मां पाण ॻाल्हायां, आवाम हर शइ ॾिसे थी पई। जेकॾहिं मूं चयो त मूं हिननि चयो हीअं करे छॾियो त उहो नज़र अचे थो पोइ पूरो फ़कीर में सिटी शहर खंडर लॻो पियो आहे। कंहिं रस्ते ते अचो, कंहिं रोड ते अचो, कंहिं लाइटिंग ते अचो, सेवरेज ते अचो, कहिड़ी उहा शइ आहे जेकी जेको आहे माना खंडर जो रेट लॻी थिए पई। हे त भाईजान बुखलाइजी विया आहिनि।